खिपरे में एक पासे मातम बे पासे जशन। हथियारबंदन जी फायरिंग में मारजी वयल फंक्शनल लीग अगवान खुदा बख्श दरस जो कत्ल केस 6 जवाबदारन खिलाफ दाखिल खाई थाने ते रुस्तम दरस जी मुद्दत में मरी बिरादरी जा 6 मानू FIR में जवाबदार नामजद। जवाबदारन में अली हसन मरी, कंडू सोबत, गुल मोहम्मद, फैज मोहम्मद ऐं शेर मोहम्मद मरी शामिल आइन। गुजरियल ॾींहुं खुदा बख्श दरस ऐं संदसि मुहाफ़िज़ ख़ालिक रिनो दरस खे कत्ल करण बाद जवाबदारन तरफां जशन मल्हाइण वारी वीडियो भी वायरल। वीडियो में मरी बिरादरी जा मानू जशन मल्हाईंदे ऐं जवाबदार सोबत मरी के पटको बदिराईंदे नजर अचन था। पलांद करे ईंदड़न के अजरकुन जा तोहफा पिण ॾिना विया। जशन जो इंतजाम कंदड़ सोराब उर्फ सरू मरी मनशा जी बैनुल सूबाई कारोबार ऐं एक्साइज जे हिक इंस्पेक्टर जे कत्ल समेत मुख्तलिफ केसन में नामजद आहे। मरी बिरादरी जे नौजवानन जवाबदारन सां सेल्फियूं कढी टिकटॉक वीडियो भी ठाही। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।